बानो मां तोसां ई मिलण पई अचां। मूं सोचियो त तूं हाले वाल वठण लाइ ईंदी आहे, पर तूं त पंहिंजे भाउ सां मिली डायरेक्ट पंहिंजे घर हली वई आहे। मूं सोचियो माल खे चारो ॾेई पोइ तो ॾे अचां थी, पर कोन अची सघियसि। अदा साले सां कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? मूं ॿुधो आहे त पुलिस वारा कमीना उन्हनि खे एनकाउंटर लाइ ॿाहिरि खणी विया, पोइ उतां उन्हनि खे कंहिं बचाए वरितो। जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे चांड्रो। सो मुझे जाने भाउ जी अल्लाह जी तरफ़ां हयाती लिखियल हुई, पर हाणे पुलिस सच्चा कूड़ा केस हणी उनखे एड़ो काबू कंदी जो वो घर में वेही न सकंदो। चांड्रो की मां तो जेतरी पढ़ियल लिखियल ऐं होशियार त न आहियां, पर मुंहिंजी सम्झ मुताबिक जेकॾहिं रब पाक कंहिंजी तकदीर में रोलो नथो विझे न, त केरु कंहिंजो कुझु नथो बिगाड़े सघे। बेशक कुरान पाक में अल्लाह साईं फरमाए तो वो हर शइ ते क़ादिर आहे। हू जॾहिं कंहिं शइ जो इरादो कंदो आहे त कुन चवंदो आहे ऐं उहा शइ थी पवंदी आहे। बेशक अल्लाह जंहिंखे चाहे इज़त ॾे ऐं जंहिंखे चाहे ज़िल्लत ॾे। बचल चाहे पी ठरी वी ये ताना ई मयारू एक बे के प्या ॾींदासीं। सरकार मां हिते चांहि पीअण न आयो आहियां, मां आयो आहियां साले खे वठण। मुंहिंजी नौकरी जो मसलो आहे। सूबेदार पंहिंजे वाइदे जे मुताबिक मूं साले खे तुंहिंजे हवाले कयो। उन जो अधु ॻोठ शायदि आहे, पर किथे ईअं न थिए जो तूं पंहिंजे मतलब जे मुताबिक उनखे बिजार खान वटि विकिणी अची ऐं पोइ मोटी अची ड्रामे वांगुरु मूंखे सॼी कहाणी ॿुधाई। खुदा जो ख़ौफ़ कयो साईं, तव्हां जा माण्हू पुलिस ते हमलो करे साले खे छॾाए विया। छा मुंहिंजे माण्हुनि पुलिस स्टेशन ते हमलो कयो? जेकॾहिं तुंहिंजो जवाबु हा में आहे त पोइ सबूत पेश कर। तव्हां सां कूड़ न आहे साईं, मां थोरो बेमान थी पियो। हाणे मां नौकरी कीअं बचायां? मूंखे साले जी गिरफ़्तारी ॾियो ऐं सुभाणे हुनखे कोर्ट में बि पेश करणो आहे। जेकॾहिं तूं उनखे राति क़त्ल करे छॾी त पोइ कीअं उनखे कोर्ट में पेश करी? हा ॿुधा मूंखे। इहो कमु सवलो हुयो साईं, उन जो लाश ॾेखारे सबूत पेश कयां। तव्हां हिकु महिरबानी कंदव? तव्हां हुन जी ज़िंदगी जी ज़मानत घुरो, उहा मां ॾियण लाइ तयारु आहियां। सूबेदार हाणे साले त वियो हलियो ॿेले में, अॻिते उन जी घुर मूंखां न कजां, छा सम्झे? ईअं न कयो साईं, मां बि तव्हांजो बच्चो आहियां, मुंहिंजी नौकरी जो मसलो आहे। सूबेदार तूं पंहिंजी नौकरी जो को बि फिक्र न कर। बेजार खान तुंहिंजी ट्रांसफर मोतल या तुंहिंजी बदली बि नथो कराए सघे। हा बाक़ी जेकॾहिं तूं न तरतीब वार ग़लतियूं कंदो आहीं त पोइ उन जो अज़ालो तोखे भरणो पवंदो, छा सम्झे? वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।